Biology class 9 chapter 4 lesson 16 part 3 simple permanent tissues सादा मुस्तकिल ओजा बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजा जो लेक्चर जा मौजू आहिनि सिंपल परमानेंट टिश्यूज़ जिन में असां पढ़ंदासीं ग्राउंड टिश्यूज़ ऐं ॿियो पढ़ंदासीं सपोर्टिंग टिश्यूज़। सिंपल परमानेंट टिश्यूज़ में असां पहिरियों क़िस्म पढ़ी आया आहियूं जंहिंमें असां एपिडर्मल टिश्यू पढ़ी आया हुआसीं। हाणे असां नंबर ॿियो पढ़ंदासीं ग्राउंड टिश्यूज़। ग्राउंड टिश्यूज़ के असां पेरनकाइमा टिश्यूज़ या इन्हनि खे असां फिलर या ग्राउंड टिश्यूज़ पिणु सॾींदा आहियूं। इहे सिंपल परमानेंट प्लांट टिश्यूज़ जो आम क़िस्म आहिनि। इहे तव्हांखे पेरनकाइमा टिश्यूज़ या पेरनकाइमा जेकी टिश्यू जा जीव गड़ा थियनि था उहे तव्हांखे स्फेरिकल सूरत में गोल सूरत में मिलंदा, ओवल सूरत में मिलंदा या इलॉन्गेटेड सूरत में पिणु मिलंदा, ड्रिघा पिणु मिलंदा। टिनि शेपनि में इहे असांखे मिलंदा आहिनि, गोल, अंडेनुमा या वरी ड्रिघा, with thin primary cell walls and have large vacuoles for storage of food। हिकु त इहे जेके आहिनि सो सनी हिकिड़ी हिननि जी प्राइमरी सेल वॉल थींदी आहे ऐं ॿियो हिननि जे अंदरि हिकिड़ो वॾो लार्ज जेको आहे सो वैक्यूल थींदो आहे त जीअं उहे खाधे खे आसानी सां जमो करे सघनि ऐं घणे मिक़दार में जमो करे सघनि। सो तव्हां कोन खे ॾिठो हूंदो आइस्क्रीम जंहिंमें विधी वेंदी आहे। ग्राउंड टिश्यू बूटे जे अंदरि ईअं कोन वांगुरु कमु कंदा आहिनि। उहे पाण ग्राउंड टिश्यू जेको आहे सो कोन वांगुरु ठहियल हूंदा आहिनि। उन्हनि में जेका शइ पवंदी उहा का बि शइ स्टोर करे सघनि था। मिसाल जे तौर ते खाधो त बूटे में तयारु थिए त उहो हिन कोन में अंदरि जमो थी वेंदो। सो इहा कोन जेका आहे उहा पेरनकाइमा टिश्यू जी ठहियल आहे। इन लीव्स पेरनकाइमा विद क्लोरोप्लास्ट कॉल्ड एज क्लोरेनकाइमा। हाणे वरी बूटे जे पननि जे अंदरि जेको पेरनकाइमा टिश्यूज़ थियनि था उन्हनि जे अंदरि क्लोरोप्लास्ट भरियल हूंदी आहे, उनखे असां सॾियूं था क्लोरेनकाइमा। मिसाल जे तौर ते या साॻी कोन जेकॾहिं असां ॾिसूं उन में साई जेकॾहिं आइस्क्रीम भरियल हुजे सो क्लोरेनकाइमा जो अहिड़ो ई मिसाल आहे, पेरनकाइमा जो मिसाल आहे। हाणे पेरनकाइमा छा आहे, इहो ग्राउंड टिश्यू आहे, हीअ हुनजो ठहियल आहे, पर उन जे अंदरि भरियल छा आहे, साई आइस्क्रीम, यानी उन में फोटोसिंथेसिस वारो अमल जेको आहे उहो खाधो खुराक जेको भरे थो क्लोरोप्लास्ट उहो भरियल हूंदो आहे। सो अहिड़े क़िस्म जा पेरनकाइमा जिन जे अंदरि क्लोरोप्लास्ट मौजूदु हुजे त उन्हनि खे असां सॾियूं था क्लोरेनकाइमा। आर दी साइट्स ऑफ फोटोसिंथेसिस, ये क्लोरेनकाइमा पननि जे अंदरि अहिड़ा ग्राउंड टिश्यूज़ आहिनि जिन में फोटोसिंथेसिस वारो कीमियाई अमल थींदो आहे। इन अदर पार्ट्स दे आर दी साइट्स ऑफ रेस्पायरेशन एंड प्रोटीन सिंथेसिस। वरी बूटे जे ॿियनि हंधनि ते पिणु पेरनकाइमा मौजूदु थींदा आहिनि, उहे क्लोरेनकाइमा खां ॿिया हूंदा, छो त क्लोरेनकाइमा जो रुॻो कमु थी वियो फोटोसिंथेसिस कराइणु, पर ॿियनि बूटे जे हंधनि ते जॾहिं वरी पेरनकाइमा मौजूदु हूंदो त उनजा ॿिया कम हूंदा। मिसाल जे तौर ते उहे प्रोटीन सिंथेसिस जो कमु करे सघनि था, प्रोटीन खे जमो कंदा ऐं रेस्पायरेशन वारो जेको अमल आहे उहो पिणु करण में मदद कंदा आहिनि। पेरनकाइमा हिकिड़ो ॿियो क़िस्म थिए थो एरनकाइमा। एरनकाइमा या एरीफेरस पेरनकाइमा is a modification of the parenchyma to form a spongy tissue that creates spaces or air channels in the leaves, stems and roots। बूटे जी पाड़ुनि में या उन जे थुड़ में या उन्हनि जे पननि मंझि एरनकाइमा थींदो आहे। इहो पेरनकाइमा जो हिकिड़ो मॉडिफाइड फॉर्म आहे। एरनकाइमा जे नाले मां ई ज़ाहिर आहे त हीउ अहिड़े क़िस्म जो पेरनकाइमा आहे जंहिंमें अंदरि हवा फाथल हुजे। हवाए जो फाथल हूंदी बूटे जे अंदरि त उहो छा कंदो, बूटे खे तरण में मदद ॾींदो आहे। दिस हेल्प्स aqueous plants to float on water। मिसाल जे तौर ते कंवल जो बूटो आहे, उन जे पननि मंझि इहो एरनकाइमा थींदो आहे, उन जूं जेके हेठि नड़ियूं थियनि थियूं उन्हनि मंझि इहो एरनकाइमा थींदो आहे। एरनकाइमा छा कंदो आहे, हवा खे फासाए रखंदो आहे, तंहिंजे करे पन या जेके उन जूं नड़ियूं आहिनि उहे हल्कियूं थी पवंदियूं ऐं पाणीअ में उहे तरंदियूं आहिनि पियूं। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते बूटे जे अंदरि असां चऊं त सिर्फ़ु उन जे अंदरि पेरनकाइमा आहे। हाणे पेरनकाइमा जो मिसाल असां वरितोसीं कोन जो। कोन खे तव्हां जेकॾहिं मरोड़ियो त इहा भॼी पवंदी। बूटे खे जेकॾहिं असां उनखे जेकॾहिं टोड़े मरोड़ियूं त छा उहो भॼी पवंदो आहे? उहो भॼी कोन पवंदो। त यानी बूटे जे अंदरि पेरनकाइमा सां गॾु ॿिया टिश्यूज़ पिणु मौजूदु हूंदा आहिनि जेके उनखे फ्लेक्सिबिलिटी ॾींदा आहिनि, उन्हनि खे असां सॾियूं था सपोर्टिंग टिश्यूज़। These tissue provide strength and flexibility to plants। They are further of two types। Supporting tissues जेके आहिनि बूटे खे सघ उनखे फ्लेक्सिबिलिटी मुहैया कंदा आहिनि। सपोर्टिंग टिश्यूज़ वरी पाण ॿिनि क़िस्मनि जा थियनि था। नंबर पहिरियों आहे कोलेनकाइमा टिश्यूज़। They are found in cortex, beneath epidermis of young stems and in the midribs of leaves and in petals of flowers। जेकी गुल थियनि था उन्हनि जी पनखिड़ियुनि में पिणु इहो कोलेनकाइमा मौजूदु हूंदो आहे।
बूटे जो तव्हां पन ॾिसो त उन में विच ते तव्हांखे हिकिड़ी लकीर नज़र ईंदी जंहिंमां वरी सन्हियूं सन्हियूं लकीरूं ॿियूं निकितल हूंदियूं आहिनि। सो जेका इहा विच वारी लकीर आहे उनखे चइबो आहे मिड रिब, या मिड रिब पिणु कोलिन काइमा टिश्यू मां ठहियल हूंदी आहे। ऐं वरी जेकी ॿूटा थियनि था यंग, उन्हनि जे जेके स्टीम थींदा आहिनि, उहो जेका टारी थुड़ थींदो आहे, उन जे कॉर्टेक्स में बिल्कुलु एपिड्रम्स जे पोयां ई कोलिन काइमा टिश्यू मौजूदु हूंदो आहे। हाणे इन्हनि जॻहियुनि ते कोलिन काइमा टिश्यू छो थो मौजूदु हुजे? इन जे लाइ त जीअं पन जी मिड रिब में मौजूदु आहे त उनखे फ्लैक्सीबिलिटी मिलंदी। पन जेको आहे सो हवा में लुॾंदो आहे, लंबंदो आहे, त उहो टुटंदो कोन्हे को। ऐं ईअं ई वरी ॿूटा जॾहिं नौजवान हूंदा आहिनि त उन्हनि खे हवा लॻंदी आहे, या गाह वग़ैरह खे तव्हां ॾिसो त उनखे हवा लॻंदी आहे त उहो पिणु झुकंदो आहे। तंहिंजे करे उहो टुटंदो कोन्हे को, छो त उनजे कॉर्टेक्स में, उनजे थुड़ जे अंदरि कोलिन काइमा टिश्यू जेको आहे उहो मौजूदु हूंदो आहे। तंहिंजे करे उनखे तमामु घणी फ्लैक्सीबिलिटी मिलियल हूंदी आहे। कोलिन काइमा टिश्यूज़, दे आर फ्लेक्सिबल and function to support the organs in which they are found. कोलिन काइमा टिश्यूज़ फ्लेक्सिबल थींदा आहिनि ऐं ॿूटे जे जन उज़वनि में मौजूदु हूंदा आहिनि, उनखे हू सपोर्ट कंदा आहिनि, उनखे हिकिड़ी सघ ॾींदा आहिनि। कोलिन काइमा टिश्यूज़, they are living cells with very little intracellular spaces. कोलिन काइमा टिश्यू जा जेके जीव घड़ा थियनि था, उहे ज़िंदा जीव घड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जीव घड़नि जे विच में का बि इंट्रासेल्युलर स्पेस कोन हूंदी आहे। Thickened at the corners with the deposition of cellulose, hemicellulose and pectin. इन जा जेकी पन थियनि था उहे पंहिंजे पंहिंजे पासनि वटां उहे थुल्हा थींदा आहिनि, बाक़ी विच जेको आहे उन्हनि जो उहो सनो थींदो आहे। पननि जेके पासा आहिनि उहे इन जे करे थुल्हा थींदा आहिनि जो उते सेल्यूलोज़ ऐं हेमिसेल्यूलोज़ ऐं पेक्टिन जो मक़दारु जेको आहे उहो वधीक जमो थियल हूंदो आहे। असांजा जेकी कोलिन काइमा टिश्यूज़ हूंदा आहिनि उहे फ्लैक्सीबिलिटी ॾींदा आहिनि ॿूटनि खे ऐं ॿूटनि खे झुकण में मदद फ़राहम कंदा आहिनि। इहे असांखे पिटियोल में, मिडरिब में असांखे मौजूदु मिलनि था। पिटियोल जेको आहे उहा ॿूटे जे पन मंझि जेका पोयूं पाड़ हूंदी अथसि, जेका उनखे थोड़ा सां ॻंढियूं बीठी हूंदी आहे, त टारी सां ॻंढियूं बीठी हूंदी आहे, उन में पिणु असांजा कोलिन काइमा टिश्यूज़ मौजूदु हूंदा आहिनि, त जीअं पन हवा में हेठि मथे थिए थो त जीअं उहो उतां टुटी न पवे। जेकॾहिं पिटियोल हार्ड हुजे त इहो पन जेकॾहिं घणी हवा लॻंदी त उतां उहो टुटी सघे थो। तंहिंजे करे हिते कोलिन काइमा टिश्यूज़ हूंदा आहिनि त जीअं पन जेको आहे उहो फ्लैक्सीबल हुजे। ऐं जेकी ॿियूं वलिनि जा तव्हां क़िस्म ॾिसंदा आहियो जेके मथे चढ़ंदा आहिनि, उन्हनि में बि तमामु घणी फ्लैक्सीबिलिटी हूंदी आहे, छो त उन्हनि में कोलिन काइमा टिश्यूज़ जो मक़दारु तमामु घणो हूंदो आहे। ॿियो क़िस्म आहे स्क्लेरन काइमा टिश्यूज़। हाणे स्क्लेरन काइमा टिश्यूज़ जेके आहिनि, दे आर कंपोज्ड ऑफ सेल्स विद रिजिड सेकेंडरी वॉल्स। इन्हनि जी वरी जेका सेकेंडरी सेल वॉल थींदी आहे उहा इंतिहाई सख़्तु थींदी आहे। देयर सेल वॉल्स आर हार्डेंड विद लिग्निन विच इज़ द मेन केमिकल कंपोनेंट ऑफ वुड। काठ जो हिकिड़ो अहम कीमियाई मादो थींदो आहे जंहिंखे असां सॾियूं था लिग्निन। इहो उन्हनि जी सेल वॉल में तमामु घणो जमा थियल हूंदो आहे। लिग्निन जे बारे में असां अॻु बि ॿुधायो आहे त इहो सीमेंट टाइप हिकिड़ो मटीरियल थींदो आहे जेको ॿूटे जे अंदरि उनखे सपोर्ट ॾींदो आहे, उनखे सख़्तु कंदो आहे। जीअं भित जे अंदरि असां सीमेंट इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं स्क्रू जेके आहिनि उहे टाइट पाण में मिली बीहनि, भित जेका आहे उहा मज़बूत हुजे ऐं सख़्तु हुजे, हार्ड हुजे। ईअं ई ॿूटे जे अंदरि जन जन उज़वनि में लिग्निन मौजूदु हूंदो आहे, उहे हिसा इंतिहाई सख़्तु थींदा आहिनि। Mature sclerenchyma cells cannot elongate and most of them are dead. जॾहिं स्क्लेरेनकाइमा सेल्स जेके आहिनि उहे मेच्योर थी वञनि था त उहे हाणे डिघा या उहे जेको आहे सो पंहिंजी साइज़ खे वधाए कोन सघंदा आहिनि। उन्हनि मंझां घणाई जेका आहे उहा डेड सेल्स जी हूंदी आहे। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं नारेल जो खोपो ॾिसो त तव्हां उनखे भञी नथा सघो। हाणे इहो जेको नारेल जो खोपो आहे उहो स्क्लेरेनकाइमा टिश्यूज़ जो ठहियल हूंदो आहे। नारेल जे खोपे सां गॾोगॾु जेके बि ड्राई फ्रूट थियनि था जिन जे मथां इंतिहाई सख़्तु खोपा चढ़ियल हूंदा आहिनि, उहे सभई जेके खोपा आहिनि उहे स्क्लेरेनकाइमा टिश्यूज़ जा ठहियल हूंदा आहिनि। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।